नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बीजिंग में ख़बर ॾींदा हलूं त चीन में कोरोना वबा जी सूरत-हाल गुज़िरियल साल मार्च खां पोइ सभिनी खां वधीक ख़राब थी चुकी है। रोज़ानो जी बुनियाद ते नवां केस साम्हूं अचण जे अंग में गिणती जोगी वाध थी रही है। चीन उहो मुल्क है जिते कोरोना जो पहिरियों केस रिपोर्ट थियो है। पोइ मौज़े वायरस सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखिड़िजी वियो, जंहिं सबबि दुनिया में फ़िज़ाई ऑपरेशन बंदि, मुआशी सरगर्मियूं ठप ऐं अस्पताल मरीज़नि सां भरिजी विया आहिनि। चीन पंहिंजे बहितरीन सेहत वारे निज़ाम ऐं सख़्त एहतियाती तदाबीरनि ते अमल कंदे सभ खां पहिरीं हिन वबा ते कंट्रोल करे वरितो, पर हाणे ॿीहर चीन में इहा वबा पखिड़िजण शुरू थी वई है। मार्च 2020 खां पोइ चीन हिन वक़्तु सभिनी खां वधीक गिणती जोगी सूरत-हाल खे मुंहुं ॾेई रहियो है। चीन जी क़ौमी सिहत वारे अथॉरिटी तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त चीन में गुज़िरियल हफ़्ते रोज़ानी जी बुनियाद ते 100 खां मथे केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त सूमर ते 118 नवां केस साम्हूं आया। नेशनल हेल्थ कमीशन मूजिबि नवनि केसनि में 106 मक़ामी, जंहिंमें 25 गादी वारे शहर बीजिंग में हुआ, जॾहिं त 43 भरपासे जे इलाइक़नि में रिपोर्ट थिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।